दर्द ॾाढा बुरा हूंदा आहिनि। असां दर्दनि खे सिंधी ॿोलीअ में ॾुख ऐं सूर बि चवंदा आहियूं ऐं उन्हनि जे मिलण जा निशान जिस्म ते न पर मासूम रूहनि ते ठही नज़र थींदा आहिनि। पर बहरहाल अवां दर्दनि मां जनम वठंदड़ या अंदर में उभरंदड़ अहसासनि खे दुनिया जे कंहिं बि ॿोलीअ में छा बि कोठियो या नालो ॾियो, पर उहे हूंदा बुरा आहिनि। दर्दनि जे बुरे हुजण जो मिसाल ऐं सबूत इन ॻाल्हि मां वठी सघिजे थो त जॾहिं दर्द मिलण जे नतीजे में कंहिं इंसान जे अखियुनि में लुढ़क वही ईंदा आहिनि ऐं अंदर में पैदा थियल तकलीफ़ जे करे रोअण ते ज़ाब्तो न करे सघंदो आहे, त उन वक़्तु हू एतिरो बि ख़ूबसूरत हुअण जे बावजूदि ॾिसण में बुरो ऐं क़ाबिल रहम लॻंदो आहे। उन करे ई केतिरा माण्हू अणखुट दर्द मिलण जे बावजूद बि लोक अॻियां रोअण ऐं ॻोढ़ा न ॻाणण खे तरजीह ॾींदा आहिनि। पर अहिड़ी हिमत वारा इंसान तादाद में ॾाढा घटि हूंदा आहिनि, या वरी पोइ उहे अकेलाइप में लोक खां लिकी करे पंहिंजे मुंहुं रोई ऐं ॻोढ़ा ॻाड़े पंहिंजे अंदर जे दर्दनि खे अखियुनि ज़रिए वाहे छॾींदा आहिनि। दर्द अहिड़ी शइ आहे जेके न चाहींदे बि मुआशिरे जे हिकु माण्हू जहिड़ो कहारी ऐं मज़दूर खे बि मिलंदा आहिनि, त ॿिए तरफ़ दुनिया जे अहिड़नि ताक़तवर माण्हुनि जन तारीख़ में वक़्त जे धारा खे बि मोड़े छॾियो हुजे, तन खे बि पंहिंजी ज़िंदगी में पल पवंदा आहिनि। दर्दनि जे मुक़ाबले में इंसान जो अलमियो इहो आहे त हू काइनात जे सुप्रीम मख़लूक हुअण जे बावजूद बि दर्दनि खे कंहिं हिकु रूप में ढले न सघियो आहे। उन करे शैतान वांगुरु दर्द जा बि कई रूप ऐं चेहरा आहिनि, जिन खे अख़्तियार करे हिकु इंसान खे रुलाए ऐं रुआरे विझंदी आहे। पर हक़ीक़त में दर्द जो किस्सो तमामु वॾो ऐं न खुटंदड़ आहे। उन करे उहे कंहिं इंसान जी ज़िंदगी में उन घड़ीअ में बि पैदा थींदा जॾहिं संदसि औलाद नाफ़रमान थी पवे, या ख़ासि तौर ते अवां कंहिं पुट खे पंहिंजे वालिदेन खे चमाट हणण ऐं घर मां कढण जा वाक़िया बि ज़रूरु ॿुधा हूंदा। उन खां अलावा दर्द तॾहिं बि इंसान जी ज़िंदगी में पैदा थींदा आहिनि जॾहिं कंहिं शरीफ़ औरत जो मुड़ुस बदकिरदार थी पवंदो आहे ऐं पोइ पंहिंजे घर ऐं औलाद ॾांहुं घुर्बल तवजह ऐं फ़र्ज़ नाहे निभाईंदो। दोस्तीअ में दगा करण वारो दर्द बि मौत मिसिल हूंदो आहे, छो त कंहिं दोस्त खां मिलियल वेसाह घाती बाद अवां खे ज़िंदगी वरी ॿीहर 0 मीटर खां शुरू करणी पवंदी आहे। कंहिं शख़्स चयो आहे त दोस्तीअ में मिलियल जफ़ा जे दर्द जो अहसासु ईअं आहे ॼण अवां पाण खे मुआशिरे में हिकु यतीम थींदो महसूसु कयो। बहरहाल किसो मुख़्तसिर त दर्द जा एतिरा त रूप ऐं चेहरा आहिनि जो उन खे सम्झण लाइ असां वटि मिसालनि जी खोट पइजी वेंदी। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो।
असीं अव्हांखे भलीकार चऊं था। जी दोस्तों, अॼु असांजो मौज़ू तमामु बहितरीनु आहे, दर्द बाबति। ऐं असांजो ख़ासि महिमान आहे असांजे लाइव प्रोग्राम में मौजूदु आहिनि एडवोकेट अरबाब बुर्दी साहब। लालू रामक खां असीं भलीकार चऊं था। हू असांजे लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि ऐं काफ़ी दोस्त असांखे लाइव प्रोग्राम में जॉइन करे रहिया आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। अच्छा, रहमत ज़हरी साहब, हक मंगसी एंड सलीम। जी दोस्तों, हाणे असीं अरबाब साहब खे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में, ऐं उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। जी सर, अरबाब साहब, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। भाउ गुलाम रसूल, तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं जो तव्हां असांखे पंहिंजे हिन ज़बरदस्त सुहिणे ऐं तमामु सुठे प्रोग्राम में असांखे घुरायो। अव्हां जूं वॾियूं महिरबानियूं, अव्हां जा लख थोरा। जीअं त अॼु असीं जेको अव्हां ॿुधायो त अव्हांखे ॾुख केॾी महिल थींदो आहे, त मूं जे हिसाब सां जेको ॾुख आहे त माण्हुनि खे ज़िंदगी में केतिरनि ई क़िस्मनि जा अचनि था। हर इंसान हिकु ॾुख जी कहाणी आहे। ईअं ई ॾुख मूंखे ख़ासि करे उन महिल थींदो आहे जंहिं महिल हिकु करप्ट ऐं बदकिरदार सियासतदान हुजे, बेरोक्रेट हुजे, ऐं जॾहिं नौकरी ते हुजे या रिटायर हुजे, अची पंहिंजे इलाइक़े में ईंदो आहे त उतां जा माण्हू, उतां जी पब्लिक, उतां जा आवाम जिन खे तालीम न हूंदी आहे, जिन वटि सिहत न हूंदी आहे, जिन वटि फैसिलिटीज़ न हूंदियूं आहिनि, जंहिं वटि उते कानून न हूंदो आहे, उहे माण्हू गुलाब जा गुल खणी उन्हनि जे मथां छटींदा आहिनि। त मूंखे उन महिल वॾो ॾुख थींदो आहे। ॿियो ॾुख मूंखे उन महिल घणो थींदो आहे जंहिं महिल हिकु ॻोठ, याने हिकु तरक़ी पज़ीर ॻोठ जो ॻोठाणो वञी पढ़ी करे वॾे उहिदे ते फ़ाइज़ थी करे पंहिंजी नौकरी इस्लामाबाद, कराची, लाहौर मुंतकिल कराए, शिफ्टिंग कराए, पंहिंजी ट्रांसफ़र कराए पोयनि खे विसारे वेहंदो आहे। पोयनि जा ॾुख, पोयनि जा दर्द, पोयनि जा सूर, पंहिंजे इलाइक़े जा सभु उन खां विसरी वञनि था। ऐं जेकॾहिं उहो चाहे त वधीक कुझु बि न करे, रुगो एतिरो करे त जंहिं स्कूल में हू पढ़ियो आहे उन स्कूल जी मालिकी करे उनखे इन गुंडे, इन ज़ालिम, इन हराम खोर वॾेरे खां आज़ादु कराए, रुगो इहो कमु करे उते तालीम आम कराए, त मां सम्झां थो त असां काफ़ी ॻोठाणनि, बल्कि सिंध वारनि जा सूर घटिजी सघनि था। पर मुंहिंजे लाइ इहा उन महिल वॾी ॾुख जी घड़ी आहे। ऐं मूंखे इहो घणो ॾुख थींदो आहे त उहे माण्हू सिर्फ़ु जानवरनि जीअं पंहिंजो सिर सुखियो करे ऐं पंहिंजो पाण लाइ जीअंदा आहिनि। ऐं मोटी पोइते उहे CSS ऑफिसर बि जेके वॾनि के जस्टिस बि थी था वञनि, के वॾा बैरिस्टर बि थी था वञनि, के वॾा कानूनदान बि थी था वञनि, के वॾा ऑफिसर फ़ौज में, उन खां अलावा ॿियनि उहिदनि ते, ब्यूरोक्रेटनि में, के वॾनि उहिदनि ते पहुची बि वञनि था। पर पोइ ते उहे पंहिंजे अबाणे ॻोठ खे कंध वराए बि नथा ॾिसनि त असांजे ॻोठ जी छा हालत आहे, असांजे ॻोठ में मिठो पाणी आहे या न आहे, असांजे ॻोठ में स्कूल जंहिंमें असां पाण खेॾंदा हुआसीं, पढ़ंदा हुआसीं ऐं उते शरारतूं कंदा हुआसीं, उहो ॻोठ, उहो स्कूल अॼु आबाद आहे या न। अॼु उन्हनि स्कूलनि में बोह पिया आहिनि, मेहन जा वाड़ा आहिनि ऐं वॾेरनि जूं ओताकूं आहिनि ऐं उते अॼु का शइ कुझु बि कोन्हे जिथे हाणे हींअर अॼु हिन जदीद दौर में उन सिंध जा ॻोठ सिवाय वाड़नि जे ॿियो कुझु बि कोन्हनि। ऐं ॻोठनि में सिवाय जहालत जी फ़ौज हिकु भर्थी तयारु थिए
भर्ती थी रही आहे, तयारु थी रही आहे, जेके ईंदड़ वक़्त में ही जेके शहरी माण्हू, शहरी बाबू पंहिंजी ज़िंदगीअ खे सुखियो रखी पाण खे ऐश आराम में सम्झी इहो सम्झनि था त हीअ असांजी ज़िंदगी आहे, पर मुंहिंजो उन्हनि जे लाइ पैगाम आहे त तव्हीं जेके अॼु पंहिंजो पाण खे हर ज़िंदगी करप्शन करे पोइ ते गंद वराए पंहिंजे ॻोठनि खे विसारे ऐं तव्हां सम्झो था त असां ज़िंदगी जे वॾनि उहिदनि ते पहुची बहितरीन ज़िंदगी जी रहिया आहियूं त ख़ुदारा इहा तव्हांजी भुल आहे। ही जेके ॻोठनि में तालीम कोन्हे, हज़ारे लखनि जे तइदाद में ॿारड़ा जेके स्कूल वञनि ई नथा, इहो अहिड़े जदीद दौर में अॻिते इहे जहालत सां भरपूर थी जॾहिं इन्हनि खे बुख बदहाली तपाईंदी त मां सम्झां थो शहरनि में त छा पर हिननि लोहनि कोटनि में, हिन खाराधर तारुनि में लॻल वेठल बंगुलनि में माण्हू मां सम्झां थो महफ़ूज़ न रहंदा ऐं उन्हनि जा बच्चा बि ईअं ई चीचलाईंदा इन्हनि जे हथां बेगुनाह रस्तनि ते फुर जे इरादनि सां गाॾी न बीहारण तां थोड़ी थोड़ी ॻाल्हि तां ईअं बेगुनाह रिढनि ॿकरियुनि जिया मारिया वेंदा। मुंहिंजो उन्हनि जे लाइ पैगाम आहे त ख़ुदारा जेकॾहिं तव्हांखे अल्लाह ताला हिन वॾनि उहिदनि ते पहुचायो आहे त मोटी पोइ ते थोरो कंध वराए पंहिंजे उन्हनि ॻोठनि जे स्कूलनि खे ॾिसो। जेकॾहिं हिकु ऑफिसर हिकु बि स्कूल पंहिंजे ॻोठ जो आबाद कराए वञे त मां सम्झां थो हिन खां वधीक ॿी काई तब्दीली नाहे, हिन खां वधीक ॿी काई बहितरी नाहे। ऐं मुंहिंजो सभिनि सिंध वासियुनि जे लाइ इहो ई पैगाम आहे, अचो सभई गॾिजी सिविल सोसाइटी जा माण्हू ऐं उन खां अलावा तालीम जे लाइ पाण पतोड़ींदड़ माण्हू सभई गॾिजी हिन ते तहरक वठूं, छो त हिकु ॾाहे जो बोल आहे, education is the most powerful weapon which you can change the world। तव्हां एजुकेशन हिकु उहो हथियार आहे जंहिंसां तव्हां सॼी दुनिया तब्दील करे सघो था। सो अचो जेके तव्हां ऑफिसर तबिको आहियो गॾिजी करे असां पंहिंजी ॻोठनि खे तब्दील कयूं ऐं ईअं पोइ सॼी सिंध तब्दील थी वेंदी। महिरबानी भाउ गुलाम रसूल जी जन असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, पंहिंजे प्रोग्राम में घुरायो। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सर अरबाब साहब, शाला सदाई आबाद ऐं ख़ुशि हूंदव। तव्हांजो वॾियूं महिरबानियूं, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनव, असांजे हिन लाइव प्रोग्राम में शामिलु थियव। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सर अरबाब साहब कहिड़ा सिंध जा दर्द बयान कजनि जिते पंहिंजनि ई पंहिंजो देस खपायो, जिते पंहिंजनि ई पंहिंजनि खे ग़ुलाम बणायो, जिते पंहिंजनि ई पंहिंजनि जो औलाद खे तालीम खां महरूम रखियो, जिते पंहिंजनि ई पंहिंजनि मज़लूम माण्हुनि खे रत जा ॻोढ़ा रुआरिया। तमामु बहितरीन सर अरबाब साहब। सलीम मंगसी साहब असांखे दुबई अरब इमारात मां कमेंट में लिखनि था त गुड। हक मंगसी साहब लिखनि था त माशाल्लाह महिरबानी। एंड कमेंट में गुलाब जा गुल मोकिलिनि था। मोहम्मद ख़ान बुलेदी साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त महबूब माण्हू लालू रावक शहर खां कमेंट में लिखनि था त बहितरीन अल्फाज। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सर। मोहम्मद ख़ान साहब शाल सदाई आबाद ऐं ख़ुशि हूंदव, असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। ग़ुलाम मुस्तफ़ा साहब बि असां सां जॉइन आहिनि प्रोग्राम में। सलीम मांगसी साहब माशाल्लाह लिखनि था। उबैदुल्ला मांगसी साहब लिखनि था त माशाल्लाह सुपर्ब। नवाज़ मांगसी साहब कमेंट में गुलाब जा गुल मोकिलिनि था। सिकंदर मांगसी फ्राम शदाद कोट सिंध, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। जाम खान अच्छा महिरबानी सर। अहमद नवाज मुगेरी साहब कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह, महिरबानी सर।
अब्दुल रहीम दायो साहब एंड उबैदुल्ला मांगसी साहब लिखन था त माशाल्लाह माशाल्लाह एडवोकेट अरबाब वर्दी साहब। अरबाब साहब असांजो बेहतरीन चैंपियन प्लेयर महबूब माण्हू असांजो दोस्त इन वक्त असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि। इन्हनि जी वॾी महिरबानी जन पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। उबैदुल्ला मांगसी साहब लिखनि था त अस्सलाम अलैकुम अरबाब साहब। महिरबानी सर उबैदुल्ला भाई तव्हां सलाम ॾेई रहिया आहियो अरबाब साहब जे नाले ते। साईं अरबाब साहब अव्हां लाइ सलाम अची चुका आहिनि। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानियूं महिरबानियूं लख कुर्ब सर महिरबानियूं। उबैदुल्ला साहब अव्हां जा सलाम पहुची चुका आहिनि। असांजे अरबाब साहब अव्हांखे जवाब बि ॾिनो। शाहजहान खान असांजो पहिरीं प्यारो दोस्त महबूब माण्हू बि दुबई अरब इमारात खां ॿुधी रहिया आहिनि। मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां। ख़ादिम अली मांगसी साहब लिखनि था त अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। सलीम मांगसी साहब लिखनि था त सुभान अल्लाह। अच्छा अतहर सहदो एंड मोहम्मद खान साहब लिखनि था त नवाज़िशूं भा कुर्ब बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। नवाज़ अली रिंद साहब लिखनि था त ज़बरदस्त महबूब साईं। ऐं कमेंट सां गॾोगॾु दिलियूं बि मोकिले रहिया आहियो। अहमद अली साहब मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां। जी सर अरबाब साहब असीं पंहिंजे टॉपिक खे मौज़ू खे अॻिते वधाईंदा हलूं ऐं तव्हां बहितरीन ॿुधायो त तालीम सां ई सुधारो अची सघे थो ऐं दर्द जो मौज़ू तव्हां तमामु बहितरीन ॿुधायो। घरनि ॿारनि बच्चनि नंढनि वॾनि आलिमनि वॾेरनि भोतारनि प्रोफेसरनि मिनिस्टरनि वज़ीरनि सूफ़ियनि दरवेशनि पीरनि फ़क़ीरनि में नंढनि नंढनि ॻाल्हियुनि तां इख़्तिलाफ़ कर खणी करे वॾनि वॾनि हादसनि ताईं ॾाट ऊचो कयो बीठा आहिनि। असांजा पका पोढ़ा सभु ज़िदियत अनायत जे वर चढ़ी करे कबीलनि जा कबीला कुहाए वेठा आहिनि। न वॾनि में बर्दाश्त रही आहे अरबाब साहब, न नंढनि में अदब रहियो आहे, न वॾेरनि सरदारनि पीरनि भोतारनि अमीरनि में माणपो रहियो, न वरी फ़क़ीरनि मौलविन हारनि बिरादरनि में बर्दाश्त न रही आहे। वंस अगेन मोस्ट वेलकम सर। वहीद फ़िराम नवाब शाह खां असांखे जॉइन करे रहिया आहिनि। असीं भलीकार चऊं था। वधीक अव्हांखे ॿुधाईंदा हलूं सर अरबाब साहब। रोडनि रस्तनि ॻोठनि गलियुनि में हलंदे हलंदे मामूली टकराव ते पाण में दस्त गिरेबान थी वञणु असांजे मुआशिरे में एतिरे क़दुरु राज थी चुको आहे जो अगर मज़लूम शख्स सब्र जो सबूत ॾेई करे मामले खे रफ़ा दफ़ा करण जे लाइ बर्दाश्त जो मुज़ाहिरो करे थो त उनखे बुज़दिल कमज़ोर सम्झण ऐं उनखे उन महल उन मौक़े ते मुख़्तलिफ़ माण्हुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ अल्फाज़नि जा तीर हणण ऐं मुख़्तलिफ़ वावेला मचाए जज़्बाती बणाइण असांजे मुआशिरे जे माण्हुनि जो मशग़ूलो बणिजी चुको आहे। पोइ या त इहो मज़लूम शख़्स उन्हनि लफ़्ज़नि जे तेज़ाबियत सां पंहिंजे अंदर खे ॻारे थो या वरी जज़्बात में अची करे दुश्मनी खे पंहिंजे झोल में भरे करे ॾींहुं राति पंहिंजी जान बचाइण लाइ जाखोड़े थो। हलानक असांजो इस्लाम असांखे सभ खां वधीक
तहमिल बर्दाश्त जो दर्स ॾे थो त तव्हां हर मामले में बर्दाश्त सबिर तहमिल ऐं दरगुज़र खां कमु वठो। वंस अगेन मोस्ट वेलकम असांजो पहिरीं प्यारो दोस्त मंठार अली साहब असांखे जॉइन करे रहिया आहिनि अबैदुल्ला मक्सी फिराम कंबर खां, ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे जॉइन करे रहिया आहिनि। अॼु छा आहे त कंबर में कुझु जुड़ाली मौसम आहे ऐं नेटवर्क जो बि प्रॉब्लम आहे शायदि। नवाज़ साहब कमेंट में लिखनि था त महबूब साईं ज़बरदस्त प्रोग्राम आहे, सॼी संगत खे अव्हांखे यादि पई करे। अच्छा, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट नवाज़ साहब, ऐं कुझु तव्हां दिलियूं बि मोकिले रहिया आहियो। अरबाब साहब ही शेर अव्हांजे नाम कयां थो। जॾहिं शाम पाछनि खे वेढ़े छॾे, जॾहिं दर्द यादूं सेड़े छॾे, तॾहिं चंड खे तूं नियापो कजांइ, अञा हसरतुनि जा ॾिया था ॿरनि, अंदर खे आसरा अञा था रहनि, असां वक़्त जी चीच नाहे छॾी, हलिया ज़िंदगी एॾी नाहे वॾी। अच्छा, असांजो दोस्त मंठार साहब कमेंट में हाय लिखनि था। नवाज़ साहब फिराम सऊदी अरबिया खां कमेंट में गुलाब जा गुल मोकिले रहिया आहिनि, महिरबानी। एंड अबैदुल्ला मक्सी कमेंट में बेहतरीन लिखनि था। ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि, जेकॾहिं हू पंहिंजो नालो कमेंट करे मोकिलींदा त असीं उन्हनि खे बाय नेम सुञाणे सघंदासीं। आमिर मक्सी साहब एंड मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां असांखे जॉइन करे रहिया आहिनि। हू हुते वकालत कंदा आहिनि, असीं संदसि खे भलीकार चऊं था। मंठार साहब कमेंट में दिलियूं मोकिले रहिया आहिनि। अरबाब साहब अॼु असांजे प्रोग्राम में आहिनि, असीं भलीकार चऊं था पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त एडवोकेट अरबाब साहब, जंहिं हमेशह अमन जो दर्स ॾिनो आहे। वंस अगेन ही शेर बि अव्हांजे नाव कयूं था सर अरबाब साहब। हिकु ॾींहुं छॾे शहर तुंहिंजो यार वेंदासूं, ऐं विछोड़े जो वॾो बहर करे पार वेंदासूं। हिन शहर जे हर गाम घिटी यादि बि रहंदी, बदतर या के बहितर छॾे आसार वेंदासूं। जो दर्द मिलियो तोखां सो बणिजी दवा आयो, तुंहिंजे नींहं नशे जा खणी खुमार वेंदासूं। मीर मुर्तज़ा मक्सी साहब कमेंट में लिखनि था त सदा सलामत रहो। असांजो पहिरीं प्यारो दोस्त मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां सलाम ॾेई रहिया आहिनि अरबाब साहब जन जे नाले। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानियूं लख कुर्ब सर, महिरबानियूं। अच्छा, असांजो पहिरीं प्यारो दोस्त मीर मुर्तज़ा फ्राम सऊदी अरबिया खां, एंड उबैदुल्ला साहब कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। जी दोस्तों, हाणे ॾियो असांखे इजाज़त, इंशाअल्लाह ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। पंहिंजो ख़्यालु रखो, ऐं जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। महिरबानी सर अरबाब साहब, महिरबानी, तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में आयो। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, हाणे असांखे ॾियो इजाज़त।